तालका रिपोर्ट खेरपुर आरिफ अली पठान खेरपुर ज़िलो ॿीहर ॾुहारिन हवाले गंबट लॻ अगड़ा मां अमन जो पखी उॾामी वियो अवाम एहतजाज करण ते मजबूर अगड़ा थाणे जी हद ॻोठ जान मोहम्मद अब्बासी वेझो हिकु ई रात में नामालूम हथियारबंदनि पारां रस्ते तां ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खां हथियारनि जे ज़ोर ते फुर माजिद अली वल्द अली बख्श सियाल खां हिकु CD मोटर ऐं 7,000 रोक ऐं मोबाइल फ़ोन फुर करे विया सिकंदर वल्द मोहम्मद जसकानी खां हिकु चाइना मोटरसाइकिल ऐं 5,000 रुपया रोक फुर करे विया नबी बख्श वल्द मेवल सियाल खां 4,000 रुपया कैश ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फ़रार थी विया मुतासिरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो DIG सखर ऐं SSP खेरपुर खां फौरी नोटिस फुर थियल मोटरसाइकिलूं ऐं मोबाइल फ़ोन रोक रक़म ऐं क़ीमती सामान जी वापसी जो मुतालबो जॾहिं त अगड़ा SHO सियासी हाउसिंग ते हाज़िरियूं भरण में मसरूफ़ अवाम पारां SSP खेरपुर खां फौरी नोटिस वठण जी घुर सिंध एक्सप्रेस न्यूज़।